तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कोटड़ी मां साइट वारे इलाइक़े में तूफ़ानी बरसात दौरान घर जी भिति किरण सबब 3 ॿारड़ा दॿिजी फौत थी विया आहिनि। 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे। अवां शेयर करे रहिया आहियूं। फौतुनि में 7 वरियनि जी आसमा, 10 वरियनि जो फरहान ऐं 11 वरियनि जो मोहम्मद यूसुफ शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में गुल मोहम्मद, नवाज़ खान ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे बिलावल मेडिकल अस्पताल कोटड़ी मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे। अवां शेयर करे रहिया आहियूं। कोटड़ी खां साइट वारे इलाइक़े में तूफ़ानी किरण सबब 3 ॿारड़ा दॿिजी फौत थी विया आहिनि। 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं असद बंगरियो खां। जी असद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल ही कोटड़ी साइड में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। तूफ़ानी बरसात सबब घर जी भिति किरण सबब 3 ॿारड़ा ऐं 5 ॼणा जेके आहिनि, 3 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। 5 ॼणा जेके वो सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। कोटड़ी साइड जे बबर चौकार इलाइक़े में तूफ़ानी बरसात सबब जेको आहे 3 ॿारड़ा जेके 7 साल आसमा, 10 साल जेको आहे फरहान ऐं 11 साल जेको आहे मोहम्मद यूसुफ मौके ते जेके फौत थी विया हुआ। जॾहिं 5 ॼणा ज़ख़्मी गुल मोहम्मद, नवाज़ खान जेको आहे ज़ख़्मियुनि खे कोटड़ी अस्पताल जेको आहे मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त लाश घर में पहुचण सबब जेको आहे वो घर में कोराम मची। ठीकु आहे। अवां जी वरी महिरबानी अपडेट करण लाइ।